हटाते, वापडा की गुंडागर्दी, वापडा की बदमाशगिरी, एसडीओ हटाते। हैदराबाद साइड एरिया की आवाम वापडा के खिलाफ रोड ब्लॉक करके सरापा एहतजाज बन गई। वापडा की तरफ से गुजरे कितने ही वक्त से बिजली की फराहमी न देने पर एहतजाजन रोड ब्लॉक कर दिया। बिल पिटिशन वॾी पहिरीं चंडुप थाणे ते घुरायो, असीं वियासीं परमिट असां चयो असांजा बिल भरिनि, असांखे लाइट जो असांजा सना सना बच्चा आहिनि गर्मी में मरनि था, रमज़ान खां वठी लाइट बंदि आहे। अच्छा। चयो तव्हां कुझु बिल असांखे ॾियो त असां तव्हांखे अॼु सुबुह जो 9 बजे तव्हांखे लाइट ॾींदासीं। उनजे बावजूद बिल बि असां करे छॾिया आहिनि। वापडा वटि असांजा पंहिंजा दोस्त ॿाहिरि पाड़िया वेठा हुआ आहिनि, उन्हनि का अहमियत कोन पिया ॾियनि। चाहे जो पीड़ पाड़ियो इलाइक़ो आहे, हू नज़रअंदाज कंदो रहे। हिकिड़ो शरपसंद माण्हू आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। असां पंहिंजो लाइट जो था घुरणु चाहियूं, जेका असीं मक़ामी माण्हू आहियूं, पाकिस्तान जा आहियूं, रिहाइशी आहियूं, त लाइट खपे। बच्चा था सड़नि गर्मियुनि में, सभु मासूम मासूम आया आहिनि। वजह इहा आहे जो असां जेको आहे सो हिकिड़े पूरे 1.5 महीने खां असांजे लाइट कान्हे। ट्रांसफार्म असांखे अहिड़ो पिया ॼण हिकिड़ो हफ़्तो मथो हले। पहिरीं ॻाल्हि राति असां वियासीं एक्सचेंज असांखे चयो तव्हांखे सुबुह जो ट्रांसफार्म हणी थो ॾियां। सुबुह जो फ़ोन पिया कयूं एक्सचेंज साहिब ॾे, एसी ऑफिस में विया आहियूं। एसी ऑफिस एसी साहिब चयो आहे की बाबा हा असीं तव्हांखे करे था ॾियूं, हा तव्हांखे असीं करे था ॾियूं, बाक़ी को रिस्पॉन्स कोन पिया ॾियनि असांखे। बराए महिरबानी जेको आहे सो वज़ीर आला सिंध मुराद अली शाह साहिब अपील आहे की असांखे महिरबानी करे, जब्बार ख़ान साहिब अपील आहे की असांखे जेको आहे सो ट्रांसफार्म असांजो लॻाइजनि। असांजे बिलिंग बि बिल्कुलु क्लियर आहे। 1.5 लख रुपए जी असां जेको आहे सो बिलिंग कई आहे। असांजा नंढड़ा मासूम ॿार आहिनि, ॿी ॾींहं खां असां परेशान आहियूं। एहतजाज करने वालों ने वापडा इंतजामिया और एसटीओ साइड एरिया के खिलाफ नारेबाजी भी की और मुतालबा किया है कि जल्द अज जल्द बिजली बहाल करके हमें जीने का हक दिया जाए व दीगर सूरत एहतजाज का दायरा वसी कर देंगे। HRJDO न्यूज़ से फ़िलहाल इतना ही। मज़ीद खबरों और अपडेट के लिए देखते रहें HRJDO न्यूज़।